इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू आमालकुम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला की दुनिया तख्लीक कई। अल्लाह ताला इंसानन के पैदा फरमायो ऐं रब्बुल आलमीन वक्त खे बि ख़ल्क़ियो। वक्त जेको आहे जेको असां गुज़ारे रहिया आहियूं, क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो त अल्लाह ताला 12 महीना मुक़रर कया जेके इस्लामी कैलेंडर जा 12 महीना आहिनि। ये अल्लाह ताला जे तरफ़ां मुक़रर कयल आहिनि। फरमायाई इन में 4 महीना हुर्मत वारा आहिनि, जिन मां 3 महीना हिक ॿिए पुठियां लगातार अचनि था। जीअं ज़ुल्क़अद, ज़ुल्हिज्जा, मुहर्रम
ऐं चोथों महीनो रजब जो आहे। ये 4 महीना 12 महीननि मां हुरमत वारा आहिनि। इन्हनि महीननि में हिकिड़ो महीनो 12 मां रमज़ानुल मुबारक जो आहे, जेको अज़ीम महीनो आहे, जंहिंजे ॾींहंनि में असां रोज़ा रखूं था, राति जो नमाज़ूं पढ़ूं था, ऐं इन ई अज़ीम महीने जे आख़िरी ॾहे में लैलतुल क़द्र अचे थी, जेका अल्लाह ताला फरमाए थो 1000 महीननि खां भली आहे। इन्हनि 12 महीननि जे अंदरि हिकु महीनो सफ़र जो बचे थो, जेको हिन वक़्तु जारी आहे। केतिरा मुस्लमान आहिनि हिन दौर जे अंदरि जिन जो अक़ीदो आहे त सफ़र जो महीनो मनहूस महीनो आहे। इन ई महीने में सिर्फ़ नुक़सान थींदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव त हिन महीने में तव्हांखे शादी जा कार्ड कोन मिलंदा। शादी हाल वारा तक़रीबन सॼो महीनो फारिग वेठल हूंदा आहिनि। केतिरा माण्हू आहिनि जेके नओं कारोबार शुरू कोन कंदा। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके सफ़र ते कोन वेंदा। ऐं मशहूर कयो वियो त हिन महीने जा शुरूआती 13 ॾींहं इंतहाई ख़तरनाक आहिनि। तंहिंजे करे सिंधी लुग़त में उन्हनि खे 13 तेज़ियूं चयो वियो आहे त सफ़र महीने जा इब्तिदाई 13 ॾींहं तमामु ख़तरनाक आहिनि, जिन में वॾो नुक़सान थींदो आहे। ही हिन दौर जे काफ़ी मुस्लमाननि जो अक़ीदो आहे। ऐं ॿुधाईंदो हलां त इहो अक़ीदो हिननि जाहिलियत जे दौर खां वरितो आहे। इन ई अक़ीदे जो इस्लाम सां को तालुक़ न आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बैसत खां अॻु में मुशरिक काफ़िर समझंदा हुआ त महीनो मनहूस ऐं ख़तरनाक महीनो आहे। अफ़सोस अॼु मुसलमाननि जो वॾो तादाद आहे जेको उन जाहिलियत ते अक़ीदे खे अञा बि खणियो अचे। कॾहिं कॾहिं दिलि में इहो ख़्यालु ईंदो आहे, सोचण ते मजबूर थी वेंदा आहियूं त ही कहिड़ा मुसलमान आहिनि, कहिड़ो हिन जो अक़ीदो आहे। छा संतन अल्लाह जे प्यारे पैगंबर ते ईमान सही आहे? छो त अल्लाह जे रसूल ते ईमान आणण जो मक़सद आहे अल्लाह जे रसूल सां अल्लाह जे बाननि में सभ खां ज्यादा मोहब्बत कई वञे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इज़त तौक़ीर ऐं ताज़ीम कई वञे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इत्तबा कई वञे, पैरवी कई वञे। इहो ईमान बिर रसूल जे अंदरि शामिल आहे। पर ही कहिड़ा मुसलमान आहिनि जिन खे अल्लाह जे नबी जो फरमान क़बूल कोन्हे, प्यारे पैगंबर जे फरमान खे ठुकराईंदा अचनि, ऐं अॼु ताईं इहो बातिल अक़ीदो खणियो अचनि
तो सफर जो मैनू खराब आए, मनूस आए, नुकसानकार मैनू। वही सोचो तही केड़ी मुसलमानी आ, केड़ो इन्हनि माण्हुनि जो ईमान आ। ये माण्हू क़यामत ते ॾींहुं अल्लाह ताला के केड़ो जवाब ॾींदा। जेकॾहिं सफर जो मैनू खराब आए तो दलील पेश करियो। भाई दीन जो को बि कम बिना दलील जे कोन थींदो, बिना दलील जे तव्हांजी ॻाल्हि क़बूल कोन कई वेंदी। सफर जो मैनू खराब आए, नुकसानकार आए, मनूस आए तो दलील पेश करियो, या कुरान मां या अल्लाह के प्यारे पैगंबर के फरामीन वजह। वलन तफल क़यामत कायम थी वेंदी, हरगिज़ तव्हां ईअं नथा करे सघो। दलील आहे ई कोन, पोइ इहो अक़ीदो तव्हां किथां बणायो आहे, किथां वरितो आहे तव्हां इहो अक़ीदो? तव्हां इहो अक़ीदो त जाहिलियत ते दौर खां वरितो आहे। केतिरे क़दुरु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, को दलील वटण कोन्हे। ऐं दलील केड़ो सही तजर्बा। बाबा केड़ो तजर्बो? सही एक्सीडेंट थियो, माण्हू मरी वियो, बीमार थियो, माण्हू मरी वियो, कारोबार शुरू कयो, माण्हू मरी वियो। छा इहो दलील आहे? आउं पुछां थो, छा दीन इस्लाम जे अंदर तजर्बात दलील आहिनि? जेकॾहिं तजर्बात दलील आहिनि, मूंखे दलील पेश करे ॾे। जाहिलाना सोच, जाहिलाना की माण्हू मरनि था। कहिड़ो महीनो आहे 12 महीननि मंझां जिन में माण्हू नथा मरनि, एक्सीडेंट नथा थियनि? 1945 जॾहिं अमेरिका हिरोशिमा ऐं नागासाकी ते एटम बम किराया, एनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका लिखे तो 40-50 हज़ार माण्हू मरी विया। के चवनि था लखनि जी तादाद में मुआ ऐं माज़ूर थिया। पर जॾहिं नागासाकी ते बम किरायो वियो, इस्लामी महीनो कहिड़ो? छा सफ़र जो महीनो? न, रमज़ान जी पहिरीं तारीख़। हाणे तुंहिंजो तजर्बो तो ॿुधाए थो त नऊज़ बिल्लाह रमज़ान जो महीनो बि मनूस आहे, जो हज़ारे माण्हू मरी विया। 2005 पाकिस्तान जो कश्मीर, आज़ाद कश्मीर, ज़ल्ज़लो आयो, 86,000 माण्हू हुआ। घणा? 86,000। महीनो कहिड़ो? रमज़ानुल मुबारक जो महीनो। छा तूं चवंदे त रमज़ान जो महीनो मनूस आहे? छो त तो त बुनियाद बनायो आहे तजर्बात खे। तो तजर्बात खे दीन जो बुनियाद बनायो आहे। हाणे लॻाए फतवा रमज़ानुल मुबारक ते, रमज़ान जो महीनो नऊज़ बिल्लाह मनूस आहे। कहिड़े क़िस्म जा मुसलमान आहिनि? केड़ी जहालत आहे? कहिड़ो महीनो आहे जंहिंमें माण्हू कोन था मरनि? अखबारूं खणी ॾिस, हर महीने जे अंदर दुनिया में हज़ारनि लखनि जी तादाद में माण्हू मरनि था, कोई ॾींहुं ख़ाली कोन्हे। छा इहो दलील आहे? माण्हुनि जे कारोबार जा नुक़सान कोन था थियनि ॿियनि महीननि में? सफ़र में वेंदे माण्हू एक्सीडेंट में कोन था मरनि? अल्लाह अकबर। पर जाहिल क़ौम अॼु ताईं जाहिलियत जो अक़ीदो खणियो अचे। केरु इन्हनि खे सम्झा? क़ुरान जा दलील हिकु तरफ़, अहादीस दलाल हिकु तरफ़, ऐं हिननि जा तजर्बात, अबनि ॾाॾनि जा तरीक़ा हिकिड़े तरफ़। बस अल्लाह इन्हनि खे हिदायत ॾे।
ऐं ॿुधाई थो हलां सही बुखारी जी हदीस, जे कॾहिं तुंहिंजो ईमान आहे त अल्लाह जो प्यारो पैगंबर अल्लाह जो रसूल आहे, रब जी वही जे तहत ॻाल्हाए थो, तो कुरान कोन पढ़ियो? वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वह्यु यूहा, सूरह नजम। पैगंबर पंहिंजी ख्वाहिश सां कोन थो ॻाल्हाए, इहा वही आहे जेका मथस नाज़िल कई वञे थी। अल्लाह जो रसूल वही जे तहत ॻाल्हाए थो। पाण छा था फरमाइनि? अबू दाऊद, वल्लज़ी नफ़्सी बियदिही मा यख़रुजु मिन्हु इल्ला हक़। मुस्नद अहमद सही सनद सां, उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, पंहिंजी ज़बान मुबारक ॾांहुं इशारो कंदे फरमाइनि था, हिन ज़बान मज़ा सवाइ हक़ जे ॿी का बि ॻाल्हि कोन निकिरंदी। ही हदीस आहे, क़ुरान जी आयत आहे। जेको प्यारो पैगंबर अल्लाह जी वही जे तहत ॻाल्हाए, सहाबा जो बि अक़ीदो हो। हाणे उहो अल्लाह जो रसूल छा थो चवे? हदीस के मामूली किताब जी न, असहुल कुतुब बाद किताबिल्लाह, अल्लाह जी किताब क़ुरान मजीद खां पोइ सभ खां सही तरीन किताब सही बुखारी। हदीस नंबर 5757। अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, ला अदवा वला तेरत वला हाम वला सफर। चार शयूं ॿुधाइनि था, इन्हनि जी का हक़ीक़त कोन्हे, इन्हनि जी का हक़ीक़त कोन्हे। पहिरीं शइ पाण फरमाइनि था, ला अदवा, का बीमारी विचंदड़ कोन्हे। हदीस आहे, फौरन सुवाल पैदा थिए थो, पर असांजा तजुर्बात ॿुधाइनि था त बीमारी विचड़े बि थी। इंफेक्शस डिज़ीज़ हूंदियूं आहिनि, वायरल डिज़ीज़, हिकिड़े माण्हू जा ॿिए माण्हू में बीमारी मुंतकिल थिए थी। ख़ुदि अल्लाह जे प्यारे पैगंबर बि बीमार खां माना त एहतियात करण जो हुकुम ॾिनो आहे। हिकिड़े पासे पाण चवनि था का बीमारी विचड़ंदड़ कोन्हे, ॿिए पासे पाण फरमाइनि था वला यूरिदु मुमरिज़ुन अला मुसहिम, मुस्लिम शरीफ जी हदीस। पाण फरमाइनि था बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे, बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे। हिकिड़ी हदीस चवे थी बीमारी विचड़ंदड़ कोन्हे, ॿी हदीस चवे थी त बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे। अञा बि हिकिड़ी हदीस आहे बुखारी जी, पाण फरमाइनि था फिर मिनल मजज़ूम कमा तफिरुल मिनल असद। कोड़ जे मरीज़ खां, कोड़ मर्ज़ आहे न चिमड़ी जो, कोड़ जे मरीज़ खां ईअं भॼ जीअं तूं शींहं खां भॼी थो। माण्हू शींहं खां भॼंदो आहे न, छो त न भॼंदो शींहं खाई वेंदो, मौत शिकार थी वेंदो। अल्लाह जो नबी उहो मिसाल ॾेई सम्झाए थो, जहिड़ी तरह तूं शींहं खां भॼी थो, कोड़ जो जेको मरीज़ आहे उन खां बि इहो भॼ। हाणे मसलो पैदा थी वियो, हिकिड़ी हदीस बि सही आहे, ॿी बि सही आहे। हाणे छा कजे, हिकिड़ी खे सही करार ॾिजे, ॿी खे ग़लति करार ॾिजे। इहो बातिल फ़िरक़नि जो तरीक़ो आहे। बातिल फ़िरक़ा छा कंदा आहिनि, हदीसूं ॿई सही आहिनि, हिकिड़ी खे क़बूल कंदा, ॿी खे रद्द कंदा। लेकिन यादि रखी छॾियो, मुहद्दिसीन किराम तत्बीक ॾींदा आहिनि, उन्हनि में मुवाफ़क़त पैदा कंदा आहिनि। हेॾां बि सही हदीस आहे, होॾां बि सही हदीस आहे। हाणे तत्बीक कीअं ॾिजे? हिकिड़ी हदीस चवे थी बीमारी विचड़ंदड़ कोन्हे, ॿी हदीस चवे थी बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे,
टी हदीस चवे थी कोड़ जे मरीज़ खां ईअं भॼ जीअं तूं शींहं खां भॼी थो। हाणे छा कजे? अल्लाह जे नबी जो फरमान इहो बि आहे जे इलाइक़े में ताऊन जो मर्द पखड़जी वञे उन में दाख़िल न थियो उते मौजूद आहियो त भॼी ॿाहिरि न निकिरो। इन मज़ा बि सबूत मिलियो बीमारी पखड़जी चुकी आहे, एहतियातन उते नाहे वञणो, मौजूद आहे त ॿाहिरि न निकिरे। ॿाहिरि निकिरंदो त मर्द खे फैलाईंदो, ॿिया बीमार थींदा, मर्ज़ आम थी वेंदो। हाणे तत्बीक कीअं ॾिजे? अल्लाह जो लख रहमत हुजनि मुहद्दिसीन किराम, उन्हनि तत्बीक हिन तरीक़े सां ॾिनी आहे त बीमारी विचड़े त थी, पर उहा बीमारी जॾहिं अल्लाह जो हुक्म हूंदो आहे तॾहिं ॿिए खे लॻंदी आहे, वरना कोन लॻंदी आहे। जॾहिं अल्लाह जो हुक्म हूंदो आहे एहतियात करणो आहे, पर अल्लाह जो हुक्म हूंदो त लॻी पवंदी, अल्लाह जो हुक्म न हूंदो कोन लॻंदी। उनजो मिसाल अञा गुज़िरियल साल 2-3 साल अॻु में तव्हां ॾिठो कोरोना जो मर्ज़ फैलियो। अहिड़ा माण्हू हुआ जे बे इंतहा एहतियात कयो, डॉक्टर बि हुआ मरीज़ बे इंतहा एहतियात करण जे बावजूद मरीज़ डॉक्टर। अल्हम्दुलिल्लाह सां बहरहाल अल्लाह ते तवक्कुल कयोसीं, को वॾो एहतियात बि कोन कयोसीं, बा जमात नमाज़ बि कोन छॾीसीं, लगातार पढ़ंदा रहियासीं, मुंहं ते मास्क बि कोन लॻायोसीं। ऐं केतिरा दोस्त ग़रीब मिस्कीन जेके अभरड़ा जिन जी ग़िज़ा बि अणपूरी नाक़िस उहे बि हलंदा रहिया, उन्हनि खे बीमारी कोन लॻी। इहो छा दलील आहे? मुंहिंजो रब जेसी न चाहे बीमारी बि नथी लॻी सघे, अगरि त एहतियात करणो आहे, पर वरी बि हुकुम अल्लाह जो हलंदो। एहतियात करण वारा मरीज़ जिन एहतियात न कयो तिन खे बीमारी कोन लॻी, या लॻी ख़ुदि ब ख़ुदि छॾे। इहो तत्बीक बीमारी विचड़ंदड़ आहे, पर असर तॾहिं कंदी जॾहिं अल्लाह जो हुकुम थी। अल्लाह जो हुकुम न थींदो असर कोन कंदी। जेकॾहिं मूंखे ॿुधायो इहा शइ न हुजे नऊज़ बिल्लाह, त पोइ त सभ जा सभ बीमार थी पवनि, सभ जा सभ मरी वञनि, हिकिड़ो बि कोन बचे आहे, सभिनी खे बीमारी लॻी वञे हा, पर इहो हूंदो थिए पोइ त सभिनी खे लॻणु घुरिजे न, सभ जा सभ मरीज़ थी वञनि, लेकिन इहो हूंदो थिए। ठीकु आहे, हुनजा दुनियावी असबाब बि हूंदा आहिनि, तव्हां जिस्मानी तौर ते ताक़त आहे, इम्यूनिटी ज़्यादा आहे, पर इहा शइ पैदा करण वारो केरु आहे? मुंहिंजो परवरदिगार अल्लाह। तंहिंजे करे अक़ीदो इहो ई रखणु घुरिजे, रब जो हुकुम थींदो त लॻंदी, वरना कोन लॻंदी, अगरचे जेतोणीकि एहतियात करणु घुरिजे। पहिरीं ॻाल्हि। पोइ पाण फरमाइनि था ॿिए नंबर ते वला तियरत, पाण फरमाइनि था बदशगुनी या सवण करणु, इन जी का हक़ीक़त कोन्हे। ॾिसो अल्लाह जे रसूल 1400 साल अॻु में चयो, लेकिन अॼु बि मुसलमान इन ई ग़लत अक़ीदे में वरतल आहिनि। केतिरा मुसलमाननि जी हाणे तव्हांखे ॿुधायूं, सफ़र जे महीने में शादी कोन कंदा, सफ़र जे महीने में सफ़र कोन कंदा, सफ़र जे महीने में कारोबार शुरू कोन कंदा। केतिरा आहिनि जेके अंगारे जे ॾींहुं या अरबा जे ॾींहुं उत्तर सफ़र कोन कंदा। केतिरा आहिनि जेके मख़सूस रंग कोन पाईंदा आहिनि। केतिरा अहिड़ा आहिनि जेके घर खां ॿाहिरि निकिता, को जानवर साम्हूं लंघे वियो, ॿिली या कुतो वग़ैरह, अॻिते कम ते कोन वेंदा। अहिड़ा बि जिन खे पोयां सॼो वियो सोचींदो त हाणे मुंहिंजो कमु कोन थींदो। अहिड़ा बदनसीब आहिनि जिन जो अक़ीदो आहे त फलाणे जो मोह ॾिठो आहे त कमु कोन थींदो। इहे न मुसलमान, माना इहे माण्हू सम्झनि था त नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जी कुदरत का शइ कोन्हे, बसि ताक़त इन ॿिली में आहे, ताक़त इन कुते जे अंदरि आहे, या फलाणे जो मोह ॾिठो कमु कोन थींदो,
फलाणे ॾींहं ते रवानो थियसि कमु कोन थींदो। अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह, ॼण अल्लाह ताला जी हिन काइनात ते पकड़ कोन्हे, होल्ड कोन्हे, जेकी कुझु पाणे पियो थी। हालांकि दीन जो बद सवण करण, बदशुगूनी करण जी का हकीकत कोन्हे, बल्कि शिरक। अल्लाह के प्यारे पैगंबर 2 दफा फरमायो अतियरतो शिरकुन, अतियरतो शिरकुन, अतियरतो शिरकुन। अबू दाऊद की हदीस आहे। पान फरमाइन था सवण करण शिरक आहे, सवण करण शिरक आहे, सवण करण शिरक। शिरक छो आहे? तव्हांजो अल्लाह तां यकीन कजी, अल्लाह तां तव्हांजो ईमान कजी वियो। मोमिन जो तवक्कुल ईमान कंहिंते हूंदो आहे? अल्लाह ते। घरां निकितो या कमु करण वारो केरु आहे? मुंहिंजो रब आहे। तवक्कुल कंहिंते कंदो आहे? अल्लाह ते कंदो आहे। तुंहिंजो रब तां तवक्कुल खजी वियो तॾहिं चवी थो मुंहिंजो कमु कोन थींदो। फलाणे खे ॾिठो अथमि, फलाणे मूंखे सॼो आहे। अल्लाह ते तवक्कुल हुजे हा त इहो बदशुगूनी करी हा, इहा सवण करी आहे जेकॾहिं अल्लाह ते तवक्कुल हुजे हा। मोमिन अल्लाह ते तवक्कुल कंदे बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह चई पंहिंजे घर खां निकिरंदो आहे, रब जी मदद उन सां गॾु हूंदी आहे, अल्लाह जी मदद गॾु हूंदी आहे। बल्कि ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी फरमायो मन रद्दत तियरतु मिन हाजतिन फक़द अशरकत। मुस्नद अहमदी हदीस आहे। जंहिं माण्हू खे सवण बदशगुनी संदसि कम खां रोके छॾियो उन यकीनन शिरक कयो। फ़क़द माना यकीनन, माना घरां निकितो आहे या को कम जो इरादो करे वेठो आहे, पर सवण कयई त अॼु कमु कोन थींदो। फलाणो ॾींहुं फलाणे जो मुंहुं ॾिठो अथमि, फलाणे मूंखे सॼो आहे, को बि सवण का बि बदशुगूनी कयाई ऐं कम ते कोन वियो, अल्लाह जो नबी चवे थो तहक़ीक़ शिरक है। बल्कि मोमिन खे त घुर्जे अहिड़ा बातिल अक़ीदा इन्हनि जा बखिया उधेड़ण जे लाइ इरादतन वञे, इरादतन कम करे तां त मुशरिकनि खे ख़बर पवे मुंहिंजो तवक्कुल अल्लाह ते आहे, दुनिया जी का ताक़त न नुक़सान नथी पहुचाए सघे। मोमिन इरादतन करे तां त मुशरिकनि बिदाती इन्हनि जा बातिल अक़ीदा पुरज़ा थी वञनि, टुकड़ा टुकड़ा थी वञनि इन्हनि जा बातिल अक़ीदा। शादी करे ॾेखारे सफ़र में, कारोबार करे सफ़र में, सफ़र करे सफ़र जे महीने में अल्लाह जी मदद उन जी शामिल हाल। अल्लाह अकबर। असां वटि केतिरा माण्हू आहिनि जेके इहे सवण कनि था, बल्कि ॿुधाईंदो हलां इहो सवण करणु सिर्फ़ु मुस्लमाननि ते महदूद कोन्हे। अमेरिका, यूरोप, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जे अंदरि बि बाद सवण अॼु बि कया वञनि था, बाद सवण अॼु बि कया वञनि था। घणो करे 13 जंग खे मनूस सम्झंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इहे कंदा आहिनि, वॾी बिल्डिंग आहे 100 माड़ जी, जेका 13हीं मंज़िल आहे उन ते 13 नंबर कोन लॻाईंदा, उनखे नंबरिंग कोन कंदा, छॾे ॾींदा आहिनि। 13 जंग खे ख़राब लिखियो वेंदो आहे। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि बाबा क्रिकेट 13 जे स्कोर ते पतो आहे, आउट थी वेंदो। इहे सभु बदशुगूरी आहे। हत्ता कि अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि जी ॾिसो कहिड़े तरीक़े सां तरबियत कई आहे, अक़ीदे खे पको ऐं पुख़्तो कयो आहे। अॻे हिकिड़ो अक़ीदो जालियत दौर जो ऐं अॼु बि बाज़ मुसलमाननि में आहे। माफ़ कजो, थी सघे थो अहले हदीस में अक़ीदे जो हामिल हुजे, जेकॾहिं हामिल आहे त हुनखे शर्म थियणु खपे, शर्म थियणु खपेसि। जेकॾहिं इन अक़ीदे जो हामिल आहे, उहो अक़ीदो कहिड़ो त जेकॾहिं नर ऐं मादी नांग हिकु जॻह ते नज़र अचनि था, हिकिड़े खे नाहे मारणो, नर खे मारींदासूं मादी पलांद कंदी, मादी खे मारींदासूं नर पलांद कंदो। अॼु बेड़ा चाहे छॾे ॾींदा, बाबा पधरो वठंदी, बाबा पधरो वठंदो, छॾे ॾियोसि।
अल्लाह के नबी छा फरमाए, या इस्लाम, या अल्लाह ते तवक्कुल, या अकीदत तौहीद। पान फरमाइन था उक्तुल हय्यात कुल्लहुन्ना, जेके बि नांग आहिनि तिनखे मारे छॾियो। अलबत्ता अल्लाह जे नबी तख़सीस में उन ज़माने में मदीने जे अंदर बाज़ जिन मुसलमान थी विया ऐं जिन पंहिंजी सूरत मटाए सघनि था। ये हदीस में अचे थो इंसान जी सूरत में भी जिन अची सघे थो, नांग जी सूरत इख्तियार करे सघनि था। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, घर में कारो नांग नज़र अचे 3 दफ़ा उनखे चओ त हलियो वञ, हितां निकिरी वञ। जेकॾहिं वाक़िअतन जिन हूंदो त हलियो वे, वाक़िअतन जिन हूंदो त हलियो वे, पर नथो वञे मारे छॾियोसि, हाणे न छॾियोसि। 3 दफ़ा उनखे वार्निंग ॾियो त तव्हां निकिरी वञ, नथो वञे मारे छॾियोसि, हाणे कोन छॾियो। असां मां के मुर्गो मारींदा ई कोन, छॾे ॾींदा। बाबा बुज़ुर्ग आहे, बुज़ुर्ग आहे। अल्लाह जा बाना पैगंबर जी सुन्नत ते अमल कर। 3 दफ़ा चई उन खां पोइ ठका कराईंसि खत, भले पूरो थी वियो। अल्लाह जे नबी छा फरमायो, सभु नांग मारे छॾियो। फमन ख़ाफ सारहुन्न फलैस मिन्नी अबू दाऊद। जेको नांग जे बदिले खां त मूंखां पलांद कंदो, बदिलो वठंदो, उन्हनि खे छॾे ॾे थो, उनजो मूं सां को वास्तो कोन्हे। सोचियो पैगंबर बेज़ारी जो ऐलान पियो करे, फलैस मिन्नी, मूं मज़ा कोन्हे। बदिले जे ख़ौफ़ खां नांग खे छॾे ॾे थो, मूं मां न आहे। मिली वञे ठका करे मारे छॾियोसि, न छॾियोसि, नुक़सानकार। वरी के इंसान खे खाईंदो या के जानवर खे खाईंदो, मारे छॾियो हुनखे। ऐं को बि ख़ौफ़ न रखो त का मादी बदिलो वठंदी या नर बदिलो वठंदो। इन ई ख़ौफ़ जे तहत तव्हां छॾे ॾिनो। अल्लाह जो नबी चवे थो उहो माण्हू मुंहं में जान आहे। केॾी सख़्त वई आहे, मुंहिंजे तरीक़े ते ई कोन्हे। पैगंबर जो तरीक़ो छा आहे? अल्लाह ते तवक्कुल। ज़िंदगी मौत कंहिंजे हथ में आहे? कंहिंजे हथ में आहे? अल्लाह जे हथ में। छा के नांग जे हथ में आहे? छा के इंसान जे हथ में आहे? जो असांखां ज़िंदगी खसे वठंदो, उनखे मारे छॾियो, न छॾियोसि। बदिले जे ख़ौफ़ खां छॾे थो। अल्लाह जे रसूल फरमायो मुंहं में जान। ऐं सूरह अल अनआम आयत नंबर 17 करे क़ुर त पढ़ो। ही जेके जे मुशरिक ठोकरूं पिया खाइनि, को या अली मदद जो नारो थो हणे, को या रसूलुल्लाह मदद जो नारो थो हणे, या गौस अल मदद जो नारो थो हणे, उन्हनि जाहिलनि करे क़ुर गौर सां कोन पढ़ियो। क़ुर गौर सां पढ़नि हा त अहिड़ा शिरकिया जुमिला पंहिंजी ज़बान मां कोन कढंदा। पहिरीं ॻाल्हि त न अल्लाह जे प्यारे पैगंबर, न सैयदना अली रज़ी अल्लाह नो, न शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह, इन्हनि मां कंहिं बि कोन चयो आहे त मुश्किल कुशा आहे। जेकॾहिं कंहिं चयो आहे कि मां जे पुट में ज़रूरत आहे, सही सन सां मूंखे ॾेखारे। आहे कंहिंमें ताक़त? मुंहिंजो चैलेंज आहे, साबित करे ॾेखारे अल्लाह जे रसूल खां, सैयदना अली खां, शेख अब्दुल कादिर जीलानी खां त असीं मुश्किल कुशा आहियूं। हा, जेको आहे ते चयो आहे, जेको आहे ते चयो आहे। सूरह अनआम वइन यमसस्क अल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु। माना छा? अल्लाह तोखे का तकलीफ़ पहुचाए, उन खां सवाइ को दूर करण वारो कोन्हे। हाणे ॾे जवाब। अल्लाह तोखे का मुसीबत पहुचाए, मुश्किल पहुचाए, उन खां सवाइ को दूर करण वारो नाहे। तूं क़ुर जी आयत जो मुनकिर आहीं। हा, जीअरो इंसान कुदरत रखे थो, तकलीफ़ का टारे सघे थो, लेकिन जेको मरी चुको, क़ब्र में दफ़न थी चुको, छा मदद कंदो? भाई जेको मरी चुको छा मदद कंदो? हू तो पाण मजबूर ऐं लाचार आहे।
पंहिंजे बिस्तरे तां उथी नथो सघे, पंहिंजो पाण खे हुसन नथो ॾेई सघे, कब्र में नथो वञी सघे। भला वॾो नेक माण्हू मरी वियो, खट ते साम्हूं पियल आहे, जो साईं मुंहिंजो फलाणो कमु त कर, साईं फलाणी शइ त खणी ॾे, उथंदो उथंदो बिस्तरे तां? वॾो तुंहिंजो पोतल बुज़ुर्ग आहे, साम्हूं खट ते पियो, मरी चुको आहे, साईं त फलाणो कमु त करे ॾे, पाणी जो गिलास त ॾे, फलाणी शइ त ॾे, ॾींदो? केड़ी जाहिल क़ौम आहे, ॿाहिरि पियो आहे खट ते, का ताक़त कोन अथसि, कब्र में पहुतो त मुश्किल कुछ आहे, हाणे सभु मुसीबतूं टारे पियो, अॻे में मोहताज आहे गुसल जो मोहताज, पहिरीं हथ किथे था लॻनि, पुछो उन खां, पहिरीं तारत कराई थी वञे, पहिरीं तारत कराई वेंदी आहे, जीअरो हुजे ॿिए जो हथ बर्दाश्त करे, जीअरो हुजे ॿिए जो हथ बर्दाश्त करे, वो एतिरो लाचार आहे, पंहिंजो पाण खे गुसल नथो रही सघे, पंहिंजी तहारत नथो कराए सघे, तंहिंखे तूं मुश्किल कुशा सम्झो वेठो आहीं, जहालत जी हद आहे। छा फरमायाई क़ुरान जी आयत, ही नथा कोन्हे तुंहिंजा बातिल अक़ीदा, वइन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु, जेकॾहिं अल्लाह तोखे तकलीफ़ पहुचाए, को दूर करण वारो कोन्हे, ऐं तूं चईं तो फलाणो आहे फलाणो आहे फलाणो, तोखे मञा मुंहिंजे रब खे मञा, तोखे मञा मुंहिंजे रब खे मञा, पंहिंजे परवरदिगार खे मञा। वरी अॻिते फरमाई वइन यमसस्कल्लाहु बिखैरिन फहुव अला कुल्लि शैइन क़दीर, तोखे जेकॾहिं का भलाई पहुचाए हर शइ ते क़ादिर आहे, अल्लाह अकबर, का भलाई पहुचाए हर शइ ते क़ादिर आहे, तकलीफ़ पहुचाए उन खां सवाइ को दूर करण वारो आई कोन, हुजे त रब नालो वठे हा न। मिसाल ॾी पियो जीअरे जो, भई जीअरो बि हर मदद कोन थो करे सघे, यादि रखी छॾियो, जेका हू करे सघे थो सा कनि, जीअरो तव्हांखे औलाद नथो ॾेई सघे, बीमारी दूर कोन थो करे सघे, हा अदा भरी खणाए खणाईंदो, पाणी जो गिलास प्यार प्यारींदो, ॿिली मोटरसाइकिल ते खणी फलाणी जॻह ते पहुचाए पहुचाईंदो, करे सघे थो, पर जीअरो बि तोखे औलाद नथो ॾेई सघे, तोखे रिज़्क़ नथो ॾेई सघे, तोखे तंदुरुस्ती नथो ॾेई सघे, इहे सभु मुंहिंजे रब जो सिफ़तूं आहिनि, अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि। तंहिं जे करे अल्लाह जे नबी जेका हदीस बयान कई, ख़बर छो असांजी क़ौम सुधरे कोन थी, इन्हनि जी दिलनि ते शायदि मोहरूं लॻी चुकियूं आहिनि। क़ुरान हिकिड़ी तरफ़ अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान, हदीस तिरमिज़ी जी, मुस्नद अहमद जी, पंहिंजे सौट अब्दुल्लाह बिन अब्बास खे छा था चवनि, इज़ा सअल्त फस्अलिल्लाह व इज़ा इस्तअनत फस्तइन बिल्लाह, जॾहिं बि सुवाल करी हिकिड़े अल्लाह खां सुवाल कर, जॾहिं मदद घुरी हिकिड़े अल्लाह खां मदद घुर। अल्लाह जे नबी कंहिंजो नालो वरितो, अब्दुल्लाह मूंखां मदद घुरजां वफ़ात खां पोइ, अब्दुल्लाह सैयदना अली खां मदद घुरजां, अब्दुल्लाह शेख अब्दुल कादिर जीलानी खां मदद घुरजां, प्यारे पैगंबर कंहिंजो नालो वरितो, छा चवनि था, हिकिड़े अल्लाह खां मदद करण। ऐं केॾी क़ौम जाहिल आहे, डेली तूं मस्जिद में अची थो नमाज़ पढ़ी चवीं थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, ऐ अल्लाह असीं ख़ासि तुंहिंजी इबादत करियूं था, ख़ासि तोखां मदद वठूं। इहा कहिड़ी मदद आहे जेका ख़ासि अल्लाह खां वठूं था? भई ॾिसो न, हिकिड़ी मदद पाण इंसान खां वठूं था, जीअरे खां, अदा पाणी जो गिलास भरे ॾे, अदा फलाणी शइ मूंखे खणी ॾे, या मूंखे कुझु ॾींहंनि जे लाइ ओधर ॾे, तव्हां मदद वठो पिया जीअरे खां। पर इहा कहिड़ी मदद आहे जो अल्लाह चवे थो ख़ासि ऐं अल्लाह असीं तोखां घुरूं था? इहा मदद आहे मा फौक़ल असबाब, ग़ाइबाना तौर ते असां पंहिंजे रब खे नाहे ॾिठो, पर असांजो ईमान अक़ीदो आहे, पुकारियूं था, ॿुधे बि थो, तकलीफ़ दूर बि करे, पर जेकॾहिं इहो अक़ीदो रखूं कोई मुअल जे बारे में,
मरी चुको आहे, क़ब्र में दफ़न आहे, अक़ीदो रखीदे तां पुकारियां, ॿुधी बि वठंदो, सुणी बि वठंदो, तकलीफ़ दूर बि करे छॾींदो, तो उन मोइल इंसान खे रब जे बराबरि करे छॾींदो। मोइल इंसान खे ॿुधे बि पियो, तकलीफ़ दूर बि करे पियो। ऐं मुशरिक जी बेवकूफ़ी ॾिसो, इहो नुक़्तो ज़हन में ॻारे छॾियो, इहो नुक़्ता ज़हन में ॻारे छॾियो। मुशरिक केॾो जाहिल आहे। हुनजो अक़ीदो आहे त मोइल बुज़ुर्ग हज़ारे मैल दूर दफ़न आहे, पर बिना वास्ते जे ॿुधे थो, बिना वास्ते जे ॿुधे थो। ऐं नऊज़ बिल्लाह, अल्लाह डायरेक्ट नथो ॿुधे, हू डायरेक्ट ॿुधे जेको दफ़न आहे हज़ारे मैल परे। अल्लाह डायरेक्ट नथो ॿुधे। जे रब चयो न अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, असीं इंसान खे हुनजी शारद खां वधीक वेझा आहियूं इल्म जे लिहाज़ खां। उहो रब डायरेक्ट कोन थो ॿुधे। मुशरिक जे नज़दीक उहो हज़ारे मैल जेको दूर दफ़न आहे उहो डायरेक्ट ॿुधे। बेवकूफ़ी हद ॾिसो, केॾो बेवकूफ़ आहे मुशरिक। अल्लाह डायरेक्ट कोन थो ॿुधे, हू डायरेक्ट ॿुधे। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी छा फरमायो, जॾहिं सुवाल करी हिकिड़े अल्लाह खां, मदद तलब करी हिकिड़े अल्लाह खां, बल्कि ॿुधाईंदो हलां, जॾहिं मके जा काफ़िर घेरो करे विया मदीने जो, 5 हिजरी, वॾा मौज़ू आहिनि, टाइम थोरो हुजे थो, लश्कर वठी आया। हिकिड़ो लश्कर न, अहज़ाब, सूरह अहज़ाब आहे न क़ुरान जी 33 नंबर सूरत। अहज़ाब जी माना लश्कर, जमा जो सी हो। लश्कर काए आया, घेरो करे विया मदीने जो क़रीबन 1 महीनो। बाण सगोरा मौजूद आहिनि, अबू बकर सिद्दीक मौजूद आहे, उमर बिन ख़त्ताब मौजूद आहे, उस्मान बिन अफ़्फ़ान मौजूद आहे, अली बिन अबी तालिब मौजूद आहे, अब्दुल्लाह बिन मसूद मौजूद आहे, अब्दुर्रहमान बिन औफ मौजूद आहे, साद बिन अबी वक्कास मौजूद आहे। केतिरा नाला वठां, पर अल्लाह ताला छा फरमायो, इज़्ज़ाग़तिल अबसार व बलग़तिल क़ुलूबुल हनाजिर। छा कुरान की अज़मत आहे, करे गौर त करे। इज़्ज़ाग़तिल अबसार व बलग़तिल क़ुलूबुल हनाजिर। मुसलमानो, उहो वक़्तु यादि करियो जॾहिं अवां जूं अखियूं फिरी वयूं, गणती जे करे, परेशानी जे करे, दुश्मन घेरो करे चुको आहे, केॾां वञनि जो तरफ़, अवां जूं अखियूं फिरी वयूं ऐं अवां जूं दिलियूं निड़ गट खे अची पइदियूं। इन जी माना छा आहे, जॾहिं तमामु घणो टेंशन थींदो आहे न, त माण्हू ईअं महसूस कंदो आहे त मुंहिंजी दिलि अची हिते पइजी आहे, साह खणी कोन थो सघां, घुट थिए पई, घुटिजां पियो, मुंहिंजी दिलि निर्गत खे अची पइजी आहे। हाणे अल्लाह कंहिंखे बि फरमाए, अल्लाह जो रसूल मौजूद आहे, अली बिन अबी तालिब मौजूद आहे, उमर बिन ख़त्ताब मौजूद आहे, अबू बकर सिद्दीक मौजूद आहे, उस्मान बिन अफ़्फ़ान मौजूद आहे, पर छा फरमायाई, तव्हां जूं दिलियूं निर्गत खे अची पइजनि। जिन जूं दिलियूं निर्गत खे पइजनि से मुश्किल कुशा नथा थी सघनि। मुंहिंजो जुमिलो यादि रखी सघो, जिन जूं दिलियूं निर्गत खे अची पइजनि, मुसीबत जी हालत में नथा थी सघनि मुश्किल कुशा। मुश्किल कुशा मुंहिंजो परवरदिगार, ॿिया सभु मोहताज आहिनि, फ़क़ीर आहिनि, अल्लाह जा ॾो। ही क़ुरान जी आयत आहे। जंग बदर में छा फरमायाई, अबू बकर सिद्दीक आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे, अली बिन अबी तालिब आहे, उमर बिन ख़त्ताब आहे। इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। वरी बि लफ़्ज़नि ते गौर करियो, क़ुरान आहे, कहाणियूं कोन्हनि। मुसलमानो, उहो वक़्तु यादि करियो जॾहिं तव्हीं रब जे आॾो फरियाद करे रहिया हुआ ऐं अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल कई। हिकु जॻह ते फरमाई, साॻी जॻह ते वअंतुम अज़िल्ला, तव्हीं हीना हुआ। तव्हीं छा हुआ? हीना हुआ। आहे केरु? अल्लाह जो नबी गॾु आहे, अॻवान आहे, अबू बकर सिद्दीक आहे, उमर फारूक आहे, अली बिन अबी तालिब आहे। पर छा फरमाई, अमी हीना हुआ। तू जिनखे मुश्किल कुशा सम्झो वेठो हुई, उन्हनि जी मौजूदगी में अल्लाह चवे थो हीना हुआ। के तव्हांजी मदद कई?
फस्तजाब लकुम, रब तव्हां जूं दुआऊं क़बूल कयूं। तव्हां क़दा रहिया हुआ, तव्हां फरियाद करे रहिया हुआ। जेको मुश्किल कुशा हूंदो आहे ॿाॾाईंदो कोन्हे, फरियाद कोन कंदो आहे। मुंहिंजे रब कॾहिं कंहिंखे ॿाॾायो आहे? मुंहिंजे रब कॾहिं कंहिंजे अॻियां फरियाद कई आहे? उहा मुश्किल कुशा सुञाणो पंहिंजे परवरदिगार जे हक़ीक़ी मुश्किल कुशा खे, बाक़ी को मुश्किल कुशा कोन्हे। अल्लाह अॻिते फरमायो अल्लाह जे प्यारे पैगंबर 3 नंबर ते वला हाम, पाण फरमाइनि था चिबरे जी उल्लू जी नऊस त का शइ कोन्हे। असांजी क़ौम अॼु ताईं चिबरे खे मनूस सम्झे। हाणे कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो चिबरो वीचारो अची, छा त ॾींहं जो उनजी नज़र कोन पवंदी आहे, राति जो ॾिसंदो आहे। अची हिते माना त वन में फाथो, मुंहिंजे भाणे जे वीचारे हुनखे लाथो। अलाह जी मखलूक आहे वीचारी, तमामु सुहिणो पखी आहे, ॾाढो प्यारो पखी आहे। पंहिंजे घर में वठी वियो, ज़ख़्म हुनखे हो, हुनखे गोश्त वग़ैरह खाराई, 2 ॾींहं हुनजी ख़िदमत कयाई। तंहिंखां पोइ माशाअल्लाह जॾहिं तयारु थियो, शाम जो हुनखे उॾाए छॾियईं। पर मूंखे चयाई त आम मुस्लमान भॻा करे, बाबा मनूस आहे, बाबा ख़राब पखी आहे। इहा असांजी क़ौम ॿुॾी मरणु घुरिजे इन अक़ीदे सां। तोखे ॿुॾी मरण जो तुंहिंजो मक़ाम आहे। कंहिं तोखे चयो त चिबरो ख़राब आहे? कंहिं चयो? अलाह चयो, अलाह जे रसूल चयो, सहाबा चयो। पोइ तो अक़ीदो किथां आंदो? किथां तो अक़ीदो आंदो त चिबरो ख़राब पखी आहे? अल्लाह जो नबी चवे थो वला हाम, चिबरे जी नऊसत का शइ कोन्हे, मुआमलो ख़तम थी। मोमिन आई न, मोमिन आई, मुस्लमान आई या कोन आई? जेकॾहिं चवी तो मुस्लमान आहियां, मुआमलो ख़तम। सफ़र जी नऊसत का शइ कोन्हे, चिबरे जी नऊसत का शइ कोन्हे, बदशगुनी का शइ कोन्हे। अल्लाह जे नबी चयो जॾहिं चिबरे जी नऊसत का शइ कोन्हे, पोइ छो तूं हुनखे मनूस सम्झी थो? तूं मोमिन आहीं? तुंहिंजो अल्लाह जे रसूल फरमान ते ईमान आहे? ईमान हुजे हा त अहिड़ियूं हरकतूं कोन करिए। तूं त वीचारी अल्लाह जी मखलूक आहे। अल्लाह ही त जन्नत जा रस्ता आहिनि, ज़ालिमो, जन्नत जा रस्ता आहिनि जेके तव्हां छॾे ॾिना आहिनि। अल्लाह जी मखलूक आहे वीचारी, ज़ख़्मी आहे, खणी अचो पंहिंजे घर, खारायोसि, पियारियोसि, ज़ख़्म आहे पटी करियो, जॾहिं तयारु थिए उॾाए छॾियो। रब राज़ी थी वियो हिकिड़े अमल जे करे जन्नत। वाक़ियात मौजूद आहिनि। इन ते जन्नत ॾेई छॾे। उन कुते खे पाणी पियारे जन्नती थी वई। हीअ अल्लाह जी मखलूक आहे वीचारी, इहो तरबियत जो असरु आहे। भाणे जा अल्हम्दुलिल्लाह ख़बर आहे त का बि हिन जे अंदरि नऊसत कोन्हे। हीउ ॿियो वाक़ियो अहिड़ो पेश आयो आहे, पोइ वीचारनि पंहिंजे घर हुनखे रखियो आहे, पालियो अथनि, ख़िदमत कई अथनि, खाधा खाराया अथनि, फटनि ते माना त दवाऊं लॻायूं अथनि। जॾहिं तयारु थिया, तंहिंखां पोइ राति जो वीचारे ॿुधाए छॾियो, रवाना थी विया। रब केॾो राज़ी थियो हूंदो, मुंहिंजो मालिक केॾो राज़ी थियो हूंदो। इरहम मन फिल अर्ज़ यरहमक मन फिस समा, तूं ज़मीन वारनि ते रहम कर, जेको आसमान में आहे तो ते रहम कंदो। आख़िरी नुक़्तो पाण फरमाइनि था वला सफ़र, सफ़र जी नऊसत का शइ कोन्हे। सफ़र जी नऊसत का शइ कोन्हे, पर असां अॼु बि मनूस सम्झे वेठा आहियूं। मूं मिसाल ॾिनो न, हींअर वञो मदीने जे अंदरि, जेके बि शादी हाल आहिनि उन्हनि खां पुछो त शादी जी दावत आहे? सही। दुकानदार जेके वीचारा पंहिंजा दोस्त बि आहिनि, उन्हनि खां मालूमात कंदो आहियां असीं ख़रीदारी आई कोन्हे। माण्हू ख़रीदारी कंदा आहिनि सोन जी, शादी जे लाइ। जनरल स्टोर ते वेंदा आहिनि शादी जी ख़रीदारी करणु, घणो करे कपिड़ो वठंदा आहिनि शादी जे लाइ। दुकानदार वीचारा वांदा वेठा। ठीकु आहे, सीज़न कोन्हे, पर मूंखे त तजुर्बो आहे। जॾहिं सीज़न हूंदी आहे ऐं सफ़र जो महीनो अची वेंदो आहे, तॾहिं बि हालत इहा ई हूंदी आहे। शादियूं कोन्हे, शादी वारा वीचारा खाली वेठा, बस रुगो सफ़र जो महीनो वियो, दावतूं शुरू। इहे असां मुस्लमान आहियूं। इहे असांजे अल्लाह जे नबी जे फरमान ते ईमान आहे।
वही सोचो, मुसलमान आहियूं, प्यारे पैगंबर ते ईमान आहे, ईमान सही हुजे हा त असीं सफ़र जे महीने में कारोबार करियूं, बल्कि करे ॾेखारियूं। बल्कि आउं त चवंदुसि इन्हनि अहले बिदत अहले शिरक जो रद्द करण जे लाइ इन महीने में ख़ुसूसन शादियूं करियो, कारोबार करियो, त इन्हनि जा बातिल अक़ीदा पुरज़ा पुरज़ा थी वञे, टुकड़ा टुकड़ा थी वञे। साबित करे ॾेखारियूं महीने में कुझु कोन्हे, मुंहिंजे रब जे हथ में आहे, नफ़ो नुक़सान मुंहिंजे रब जे हथ में आहे। मूंखे यादि आहे हिकिड़ो पीर जेको हेॾां ठटे सां तालुक रखे थो, कुझु साल अॻु में मदीने में हिकिड़ो पैम्फलेट विरायो, हाणे त पकड़ण जी थी चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह, काफ़ी पोइ ते वियो आहे। उन ज़माने में अञा जा नवां ॾींहं हुआ, पैम्फलेट में माण्हुनि खे टिजारण जे लाइ हिकिड़ी उन मौज़ू रिवायत रखी, पूरी रिवायत त मन बशरनी बेखुरूज सफ़र बशरतहु बिल जन्नह। ऐं अल्लाह जे नबी ॾांहुं मनसूब कोन थो करियां, छो त कूड़ आहे, कूड़ प्यारे पैगंबर ॾांहुं मनसूब कोन कंदो। उनखे हदीस तौरु पेश कयाई त जंहिं मूंखे माना अल्लाह जे नबी ॾांहुं नऊज़ बिल्लाह निस्बत कई पई वञे, जंहिं मूंखे बिशारत ॾिनी त सफ़र जो महीनो वञी चुको आहे, हाणे ख़तमु थी चुको आहे, ऐं उनखे जन्नत जी बिशारत ॾिनी। रुगो सोचियो, अल्फाज़ मझाई कूड़, अल्फाज़ ई साबित कनि पिया त कूड़ी ॻाल्हि आहे। जेको मूंखे बिशारत ॾींदो सफ़र जो महीनो ख़तमु थी चुको आहे, ऐं उनखे जन्नती बिशारत ॾींदुसि। अखरनि मझाई कूड़, लफ़्ज़नि मझाई कूड़। तंहिंजे करे वॾा वॾा मुहद्दिसीन किराम, इमाम सगानी, अल्लामा फतनी, मुल्ला अली कारी, अल्लामा शौकानी, शेख अलबानी, इन्हनि सभिनी चयो आहे कूड़ी रिवायत, हथ ठोकी रिवायत, फैब्रिकेटेड अंग्रेजी में चइबो, घड़ियल आहे। इहे पीर इहे रिवायतूं छो था पेश कनि? माण्हुनि खे डिॼारण ॾियनि, डिॼंदा, अची असांजे साम्हूं किरंदा, नज़राना ॾींदा, असांखे राज़ी कंदा, साईं हाणे को ॿाहिरि करियो, नुक़सान खां बचायो। इहे अव्हां खे इमोशनल ब्लैकमेलिंग कंदा आहिनि पीर, इमोशनल ब्लैकमेलिंग, जज़्बाती तौर ते डिॼारे, छो त क़ौम असांजी अॻे ई बुज़दिल आहे घणो करे, छो तौहीद में पका पुख्ता आहियूं कोन। बहादुर बनाईंदी आहे तौहीद, शिरक बुज़दिल बनाईंदो आहे। डिॼारे क़ौम खे अची पीर जे पेरनि में किरंदासीं, हाणे तूं का ॿाहिरि कंदसि, सफ़र जो महीनो अची वियो। अहिड़ियूं कूड़ियूं रिवायतूं माण्हुनि में पेश कनि था। अल्लाह जे नबी जो फरमान ॿुधाए छॾियां अहिड़नि माण्हुनि जे बारे में। पाण फरमाइनि था, मन क़ाल अलैया मा लम अक़ुल फलियतबअ मक़अदहु मिनन्नार। जंहिं माण्हू मुंहिंजे बारे में अहिड़ी ॻाल्हि कई जेका मूं नाहे कई, ॼाणी वाणी करे अहिड़ी ॻाल्हि कयाई जेका मूं नाहे कई, पंहिंजो ठिकाणो जहन्नम खे बनायो। जेके ॼाणी वाणी करे अल्लाह जे नबी जे बारे में ही कूड़ियूं रिवायतूं पेश कनि था, इहे पंहिंजो ठिकाणो जहन्नम खे बनाइनि था। चंद दुनिया जे तटकनि जे लाइ, दुनिया जे मफ़ादनि जे लाइ, माण्हुनि खे डिॼारण जे लाइ। उनखे ख़बर आहे इहे आम जेके तालीम याफ़्ता माण्हू आहिनि त तालीम याफ़्ता दुनियावी लिहाज़ खां, पर दीन जे मामले में आउं चवंदो आहियां ठुप जाहिल आहिनि, ठुप जाहिल जेके चइनि, निरा जाहिल उर्दू में जेके चइबो आहे। उन्हनि खे डिॼारे नो माल कढंदा आहिनि, लॻे ॾिनल हूंदा आहिनि, हुकूमत न हली वञे, उहिदो न हलियो वञे, अहिड़नि पीरनि जे वञी पेरनि ते किरंदा। पर मुहिद इंसान अल्लाह ते ईमान कंहिंखां डिॼंदो कोन्हे, कंहिंजी उनखे परवाह न हूंदी आहे सवाइ रब जे। मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, के नुक़सान पहुचाए सघे न। उन रब खे राज़ी माण्हू करे इंशा अल्लाह ताला का शइ हुनखे नुक़सान नथी पहुचाए सघे। दीन इस्लाम असांखे दोस्तो तवक्कुल सेखारियो आहे, अल्लाह ते भरोसो। तंहिंजे करे सफ़र जे महीने खे कॾहिं ख़राब न सम्झो, पर ही को महीनो ख़राब आहे, बल्कि अल्लाह जे रसूल जॾहिं चयो त हिन जी नवूसत का शइ कोन्हे, त असांखे इरादतन बि अहिड़ा कम करणु घुरिजनि। कारोबार, शादियूं, सफ़र, तांत जेके माण्हू गुमराह आहिनि, जिन माण्हू जो अक़ीदो आहे कि ख़राब महीनो आहे, उन्हनि जे अक़ीदे खे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, उनखे पुरज़ा पुरज़ा कयो वञे, उन्हनि ते वाज़े कयो वञे, इन शइ जी का बि हक़ीक़त कोन्हे। असांखे इहे कम डेलिबरेटली करणा आहिनि, इरादतन करणा आहिनि, तां त इन्हनि माण्हुनि जे बातिल अक़ाइद जी तरतीब थी वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे जेसिताईं दुनिया में ज़िंदा रखे, तौहीद ज़िंदा रखे, जॾहिं असांजो मौत अचे तौहीद ते अचे। वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। 12वीं सदी हिजरी जे अंदर सऊदी अरब जो इलाइक़ो शिरक जो गढ़ बणिजी चुको। उहो इलाइक़ो जिते अल्लाह जे प्यारे पैगंबर सन 8 हिजरी में मक्के में दाख़िल थियण सां 360 बुत पंहिंजे मुबारक हथनि सां टोड़े परते उछलाया। 12वीं सदी हिजरी आई, उहो साॻियो सऊदी अरब शिरक जो गढ़ बणिजी चुको। दरगाहूं हुयूं, मेला लॻंदा हुआ, कब्रनि ते जानवर ज़बह थींदा हुआ, कब्रनि ते माण्हू सजदा कंदा हुआ, कब्रनि वारनि खां दुआऊं घुरंदा हुआ। ऐं उन ई टाइम ते अल्लाह ताला इन ई एरिया जे अंदरि हिकिड़ो अज़ीम इंसान पैदा कयो, शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह। जंहिं माण्हू अल्लाह जी तौहीद जो झंडो बुलंद कयो, मुशरिकनि जो रद्द कयाई, बिदअतनि जो रद्द कयाई। अल्लाह ताला मदद करे थो पंहिंजे पाननि सां। वक़्त जो हुक्मरान मोहम्मद बिन सऊद जेको हो, सो बि गॾिजी वियो, शेख जी तालीम खां मुतासिर थी, उन बि तौहीद खे इख्तियार कयो ऐं पोइ तलवार सां शेख जिहाद बि कयो ऐं जेकी क़ब्र परस्त हुआ, मुशरिक हुआ, उनजो ख़ात्मो आंदाई। उन ज़माने में शेख हिकिड़ो किताब लिखियो, किताब तौहीद, 66 बाबनि ते। नंढिड़ो किताब, पर अल्लाह उनखे जेको शर्फ़ क़बूलियत बख़्शियो, तव्हीं हैरान थी वेंदा। दुनिया में लखनि जी तादाद में किताब शाया थी चुको आहे, बल्कि जेकॾहिं करोड़नि जो तादाद बि चवां त मुबालगो न आहे। दुनिया जूं जेके मशहूर ॿोलियूं आहिनि, तिन में तर्जुमो थियो आहे। अंग्रेज़ी में, स्पेनिश में, जर्मन जे अंदरि, पोलिश जे अंदरि, लैटिन ज़बान जे अंदरि, हिंदी में, बंगाली में, मराठी में, उर्दू में, गुजराती में, पश्तो में, अल्हम्दुलिल्लाह सिंधी ज़बान जे अंदरि उनजो तर्जुमो थी चुको। अल्लाह ताला जा वॾा फज़ल, असीं कमज़ोर रब जा कान आहियूं, पर अल्लाह ताला जो फज़ल रब्बुल आलमीन मूंखे अज़ीम किताब ते शरह लिखण जी तौफ़ीक़ अता फरमाई। क़रीबन 3 साल 3 महीना मूं इहा शरह लिखी आहे ऐं अल्लाह जे फज़ल करम सां हाणे तव्हांजे साम्हूं हीअ किताब मौजूदु आहे 816 सफ़नि ते। ऐं सम्झां थो सिंधी जे अंदरि त आहे कोन, बल्कि उर्दू जे अंदरि बि शायदि मुश्किल सां एॾी तव्हांखे का जामे शरह मिले। इहे सभु किताब असीं लिखूं था सिर्फ़ु अल्लाह जे दीन जी तबलीग जे लाइ। इन में मक़सदु असांजो दौलत या पैसो हासिल करणु कोन्हे, महज़ इन करे रक़म रखी वञे थी तां त असीं वरी ॿियो किताब छपाए सघूं। तंहिंजे करे हीअ किताब अल्हम्दुलिल्लाह छपजी अची चुको आहे। तेज़ी सां अल्हम्दुलिल्लाह दोस्त वठनि पिया, पूरी सिंध वञा दोस्त अल्हम्दुलिल्लाह मूंखे ऑर्डर कनि पिया। हींअर बि माना दोस्त असांजा नमाज़ खां पोइ ॿाहिरि बीहंदा। किताब जी क़ीमत 1200 रुपया रखी वई आहे। किताब 816 सफ़नि ते छपियो आहे। वॾो असांजो ख़र्चु आयो आहे, ईअं सम्झी वठो 10 लख खां मथे ख़र्चु अची चुको आहे इन किताब जी 1000 कापियुनि ते। तंहिंजे करे 1200 खां वॾी रक़म कोन्हे। उमेद आहे दोस्त पाण बि ख़रीद कंदा, पंहिंजे घर जे अंदरि रखो, ॿार पढ़ंदा, ज़ालूं पढ़ंदियूं। ऐं जेकॾहिं दौलतमंद आहियो त घटि में घटि वठी वरी कंहिं भाउ खे तोहफ़तनि ॾियो। हिकिड़ो माण्हू सुधरी वियो, अक़ीदे जी इस्लाह करे वियो त इनशाअल्लाह तव्हांजे लाइ सदक़े जारिया थी वेंदो। किताब इनशाअल्लाह ताला तेज़ी सां माना निकिरे पियो। ऐं सम्झां थो चंद महीननि जे अंदरि ई कापियूं ख़तमु थी वेंदियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए, असीं दीन जो कमु कंदा रहूं। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।